मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। अगर अगर कंहिं शख्स घर खां वज़ू करे निकितो ऐं गानो ॿुधई या कंहिं औरत खे ॾिठई, छा उनजो वज़ू साबित रहंदो या न? घरां वज़ू करे निकितो, अगर कोई बि माण्हू रस्ते ते गानो हले पियो, कन में पियो, औरत वञे पई का, उन ते नज़र पइजी वई, वज़ू सी साबित रहंदो। हा, वज़ू जेको आहे न भॼिबो। इन जे मुतलिक़ ॿी ॻाल्हि, ॼाणी वाणी गाना ॿुधई। हा, हिकिड़ो त गाना वञनि पिया न रस्ते खां, कन ते पइजी विया, औरत वञे पई, अचानक नज़र पइजी वई। हा, हिकिड़ो ॼाणी वाणी जेको आहे मोबाइल खां स्टार्ट गाना कयईं, या औरतूं अचनि पियूं, उनखे खाम खां ज़ोर ई जेको ॾिसे थो, कन माण्हू खे आदत हूंदी आहे न, त औरतुनि खे चिताए चिताए ॾिसंदा आहिनि। त साईं, इन में जेकॾहिं ॼाणी वाणी कंहिं औरत खे घड़ी घड़ी घुरे करे ॾिठो अथव, या गाना पाण हलाया अथव, त बहितर तरीक़ो इहो आहे त वज़ू खे मटायो पंहिंजी। वज़ू पोइ बि भॼंदो न, ॻाल्हि सम्झ में अचे थी सही? वज़ू न भॼंदो त बि, पर वज़ू मां उहा असली ताक़त ख़तम थी चुकी आहे। हा, औरत खे ॾिसण सां, या फिल्मूं वज़ू करे तकड़ में फिल्म ॾिठव, पोइ वरी निमाज़ चयव, त फिल्मूं ॾिसण सां, गाना ॿुधण सां त वज़ू त सही आहे, वज़ू त रहंदो, पर वज़ू जी असली जेकी जान आहे न, ताक़त आहे न, उहा ज़ाया थी चुकी आहे हाणे। हा, हाणे बहितर आहे त वज़ू ॿियो कयो, पर जेकॾहिं बिल फ़र्ज़ वल मुहाल इन सां ई निमाज़ पढ़ियव न, नमाज़ ताईं थी वेंदी। हा, त बि नमाज़ थी वेंदी, छो त इहे शयूं वज़ू खे भॼंदियूं न आहिनि। गाना ॿुधणु या अहिड़ी तरह कंहिं औरत खे ॾिसणु, त वज़ू भॼिबो न आहे। बाक़ी वज़ू खे नुक़सान ऐं ज़रर जेको आहे उहो पहुचंदो आहे। त तमामु साथी जेको आहे वज़ू करण खां बाद में इन शयुनि जो तमामु घणो ख़्यालु रखनि।